औरंज रुवानी पेशवा पीर पागारे चयो आहे त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण बाबति जेकॾहिं सदर एनओसी ॾिनी आहे त असां कुझु बि नथा करे सघूं। असां त हारायल माण्हू आहियूं। सिंध जी गारंटी आसिफ ज़रदारी ॾिनी आहे त मां वेठो आहियां, तव्हां केनाल कढो। ओस्ता मोहम्मद में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीर पागारे चयो त नवां केनाल कढिया वेंदा आहिनि त इन्हनि में वधीक पाणी छॾियो वेंदो आहे। इन करे हिन भेरे असां वटि ॿोॾ जी सीज़न में बि पाणी न हो, वाराबंदी कई वई। असां सिंध वारा त कुझु न कुझु पीअण जेतिरो पाणी वठी वेंदासीं। ख़ुदा बलूचिस्तान वारनि ते रहम करे। सिंध खे पाणी मिलंदो त बलूचिस्तान बि ईंदो। जेकॾहिं सिंध खे ई पाणी न मिलंदो त पोइ बलूचिस्तान में किथां ईंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।